डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कुंदरानी चयो आहे त जीजल अमा स्कूल तालीमी मैदान में नौजवाननि खे नवां दग ॾेई रहियो आहे। अहिड़े तालीमी इदारे ज़रिए हितां जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल रोशन थींदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन आदलपुर वेझो भिटाई आबाद में एविएशन फाउंडेशन जे इंतज़ाम हेठि हलंदड़ ख़ानगी स्कूल जो दौरो कयो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त हिन इलाइक़े में पंहिंजी मदद पाण तहत अहिड़े क़िस्म जो बहितरीन तालीमी इदारो क़ाइमु करण जो मिसाल नथो मिले। हीउ इदारो मुस्तक़बिल में IBA सखर जो मुक़ाबिलो करे सघे थो। हुन चयो त स्कूल में जदीद दौर जे घुर्जनि मुताबिक़ आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं कंप्यूटर साइंस जी तालीम समेत वोकेशनल तरबियत फराहम करण वारो अमल हिकु बहितरीन क़दम आहे, जंहिंसां हितां जे शागिर्दनि खे तरक़ी तरफ़ गामज़न थियण लाइ नवां गस्त मिलंदा, संदन मुस्तक़बिल रोशन थींदो ऐं हीउ इलाइक़ो तरक़ी कंदो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर एविएशन फाउंडेशन जे सरबराह मंजूर सूमरो खे बहितरीन तालीमी इदारो क़ाइमु करण ते जस पेश कंदे चयो त इदारे जी घुर्जनि बाबति प्रोपोज़ल फराहम कयो वञे त जीअं सनअती इदारनि जे ताउन सां स्कूल जी बहितरी लाइ क़दम खणी सघिजे। जंहिं बाद डिप्टी कमिश्नर स्कूल जे अंगण में बूटो पिणु लॻायो। उन मौक़े ते प्रिंसिपल ज़हूर अहमद चाचड़, सर्किल ऑफिसर घोटकी मक़सूद अहमद सूमरो, मुमताज़ अली मीराणी ऐं हाफ़िज़ कादिर बख़्श आवाण पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, आदलपुर।